दादा तव्हांजो अॼु जे हिन सेशन में हार्दिक स्वागत आहे। ऐं असां हिजे सिंधीअ में हिजे कीअं कबी आहे, उचार कीअं कबा आहिनि, उन ॾिस में तव्हां असांजा केतिरा ई वीडियोस ठाहिया बि आहिनि। ऐं अॼु ताईं असांजे ॿारनि खे ॿुधाईंदा ए जी मात्रा ऐं ए जी मात्रा कीअं। ठीकु आहे न दादा? जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। त पोइ करियूं शुरू? जी। मां तव्हांखां स्क्रीन शेयर थी कयां ऐं तव्हां उनखे ॾिसी करे पंहिंजो ए जी मात्रा जी शुरूआत कंदा। ठीकु आहे न दादा? जय झूलेलाल। प्यारा ॿारो, अॼु असां सिंधी भाषा में ए जी मात्रा सिखंदासीं। जेके बि 52 हर्फ़ सही अखर आहिनि उन्हनि सां ए जी मात्रा जोड़े करे उचार कीअं थींदा आहिनि, सा ॻाल्हि अॼु असीं सिखंदासीं। त हींअर असीं ए जी मात्रा शुरू कयूं था। अलफ ये ए, बे ये बे, बे ये बे, पे ये पे, भे ये भे, ते ये ते, थे ये थे, टे ये टे, ठे ये ठे, से ये से, जीम ये जे, ये, झे ये झे, ञे ये ञे, चे ये चे, छे ये छे, हाय ये हे, खे ये खे, दाल ये दे, धे ये धे, डाल ये डे, डाल ये डे, ढे ये ढे, जाल ये जे, रे ये रे, रे ये रे, जे ये जे, सीन ये से, शीन ये शे, साद ये से, जाद ये जे, तुए ये ते, जुए ये जे, ऐन ये ए, गैन ये गे, फे ये फे, फे ये फे, के ये के, काफ ये के, खे ये खे, गाफ ये गे, गे ये गे, घे ये घे, ङे ये ङे, लाम ये ले, मीम ये में, नून ये ने, णे ये णे, वाव ये वे, हे ये हे, अंदरो ये ए, ये। त दादा ही असां आय जी मात्रा पूरी कईसीं ऐं 52 अखर तव्हां चङा सुठे नमूने में ॿारनि खे सम्झायो आहे। मूंखे पक आहे त ही कमु असांजो ॾाढो माण्हू पसंदि कंदा ऐं ॿार बि सिखंदा। हाणे असीं जेको ॿियो उचार सिखंदासीं, अलफ ये ज़बर ऐ। ठीकु आहे? त अचो त उहो तव्हां उन्हनि जा उचार इन्हनि 52 अखरनि ते इन मात्रा जा करे ॿुधायो। त करियूं शुरूआत न? जी ठीक है दादा। प्यारा ॿारो, हींअर असीं सिंधी भाषा में ऐ जी मात्रा सिखंदासीं। अलिफ ये ज़बर ऐ, बे ये ज़बर बै, बे ये ज़बर बै,
पे ये जबर पै, भे ये जबर भै, ते ये जबर तै, थे ये जबर थै, ते ये जबर टै, ठे ये जबर ठै, से ये जबर सै, जीम ये जबर जै, ये जबर यै, झे ये जबर झै, ञे ये जबर ञै, चे ये जबर जै, छे ये जबर छै, हाय ये जबर है, खे ये जबर खे, दाल ये जबर दै, धे ये जबर धै, डाल ये जबर दै, डाल ये जबर दै, ढे ये जबर ढै, जाल ये जबर जै, रे ये जबर रै, रे ये जबर रै, जे ये जबर जै, सीन ये जबर सै, शीन ये जबर शै, साद ये जबर सै, जाद ये जबर जै, तुवें ये जबर तै, जुएं ये जबर जै, ऐन ये जबर ऐ, गैन ये जबर गै, फे ये जबर फै, फे ये जबर फै, के ये जबर कै, काफ ये जबर कै, खे ये जबर कै, गाफ ये जबर गै, गे ये जबर गै, घे ये जबर घै, ङे ये जबर ङै, लाम ये जबर लै, मीम ये जबर मै, नून ये जबर नै, ऋण ये जबर णै, वाव ये जबर वै, हे ये जबर है, अंदरो ये जबर ऐ, ये जबर यै। सो दादा हीअ बि मात्रा असांजी पूरी थी ऐं अॼु असां ही ॿई मात्राऊं कयोसीं। सो वधीक मात्राऊं असीं ॿिए सेशन में कंदासीं ऐं सचुपचु त तव्हांजी वॾी महिरबानी
तव्हांखे कुझु चवणो हुजे ॿारनि जे लाइ त उन्हनि खे चई सघो था तई। हाँ, प्यारा बालको, सिंधी भाषा असांजी मातृभाषा आहे ऐं असांखे पंहिंजी मातृभाषा ते फ़ख़ुरु आहे। असांजे सिंध जो वरसो, असांजे सिंधी शाइरनि, सूफ़ी शाइरनि, विद्वाननि ऐं ॿिया जेके बि साहित्यकार आहिनि, जॾहिं असीं सिंधीअ में उन्हनि जा वीचार पढ़ूं था तॾहिं असीं साहित्यिक दृष्टिअ खां मालामाल थी वञूं था। भई असांजे वॾनि असांजी सिंधी संस्कृति कहिड़े न सुठे नमूने संजोए रखी आहे ऐं असांखे सेखारी आहे। सचमुच में सिंधी भाषा संस्कारी भाषा आहे। सच असांखे सिंधी भाषा तमामु घणे प्रेम सां, स्नेह सां, सिक सां सिखणु खपे, छोकी असांजी मातृभाषा। सही आहे। असां पहिरीं जनम वठूं था त असां पंहिंजी माउ जी भाषा में ई ॻाल्हाईंदा आहियूं ऐं सचमुच में पंहिंजी मादरी भाषा में, पंहिंजी मातृभाषा में ॻाल्हाइण में फ़ख़ुरु हुअणु खपे। पहिरीं असांखे पंहिंजी मातृभाषा कनि, पोइ पंहिंजी मातृभाषा वसीले असां ॿियूं संसार जूं घणेई भाषाऊं सिखी सघंदा आहियूं। मां तव्हांखे ॿुधायां थो त मूं पहिरें सिंधी स्कूल में, सिंधी प्राइमरी स्कूल में, सिंधी माध्यमिक स्कूल में सिंधी सिखी ऐं उनखां पोइ सिंधीअ जे ज़रिए मूं हिंदी सिखी, सिंधीअ जे ज़रिए मूं अंग्रेज़ी सिखी, सिंधीअ जे ज़रिए मूं मराठी सिखी, सिंधीअ जे ज़रिए मूं पर्शियन सिखी। स्कूल में पर पहिरीं मातृभाषा अचनि, पंहिंजी मादरी भाषा अचनि। ॾिसो, असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो हरदम चवंदो आहे भई असां मातृभाषा खे अंग्रेज़ीअ में छा चवंदा आहियूं, असीं चवंदा आहियूं मदर टंग। हाणे असांखे पंहिंजे मदर टंग में ॻाल्हाइणु खपे। हाणे जेकॾहिं मदर मां एम कढी छॾियूं त पोइ उहा थी वेंदी अदर टंग। त असांखे अदर टंग जे वास्ते बि इज़त आहे, असांखे अदर टंग जे वास्ते बि प्रेम आहे, सिक आहे। पर प्यारा बालको, प्यारा श्रोतागण, हमेशह यादि रखो, पंहिंजी मातृभाषा जे वसीले, पंहिंजी मादरी ॿोलीअ जे वसीले असां संसार जूं सभई भाषाऊं सिखी सघंदा, सभई भाषाऊं सिखी। त पहिरियों पंहिंजी मातृभाषा जा अल्फ़ाबेट, वर्णमाला, आयुटा ऐं उनखां पोइ उन्हनि जूं मात्राऊं, बसि इहे ॿ ॻाल्हियूं जिन ध्यान सां सिखियूं, सिक सां सिखियूं, पंहिंजनि टीचर्स जे साम्हूं वेही करे, पंहिंजे मास्तर साहिबनि जे चरणनि में वेही करे, इहे ॿ ॻाल्हियूं तमामु ध्यान सां सिखो। इहो बुनियादु आहे, इहो बुनियादु आहे। इन खां पोइ तव्हां लफ़्ज़ लिखंदा, उनखां पोइ तव्हां जुमिला लिखंदा ऐं उनखां पोइ जॾहिं तव्हां बैत सिखंदा, उनखां पोइ तव्हां सिंधी राग, रागनियूं, लाॾा, भॼन, झूलेलाल जा पंजड़ा, झूलेलाल जा पलव, मौज अची वेंदव, ॾाढी मौज। त पंहिंजी मातृभाषा ते फ़ख़ुरु वठो ऐं कोई बि असां खां पुछे त बाबा तव्हांजी मातृभाषा कहिड़ी आहे, त असांखे चवणु खपे असांजी मातृभाषा सिंधी आहे। सही ॻाल्हि आहे, सिंधी आहे। ओके दादा, करे सिर फ़ख़ुर सां ऊचो चऊं, करे सिर फ़ख़ुर सां ऊचो चऊं त असीं सिंधी आहियूं ऐं जित बि गॾिजूं पाण में त सिंधीअ में ई ॻाल्हायूं। बराबरि आहे। जय झूलेलाल दादा।